बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, झगड़ो तो हर घर की ज़ीनत होंदो आहे ऐं हर घर के बिगाड़न वारो भी झगड़ो ही होंदो आहे। एक ज़ाल मुड़स के विच में कंहिं ॻाल्हि तां झगड़ो थी पियो, माई अचे ज़िद कयो त मुड़स माण्हू आहे त मूंखे तलाक ॾे। हुन चयो सलाह जी बंदी चुप करे वेहो, हरू भरू एतिरी घर में झगड़ा न कर। माईअ जो ज़िद मुड़स माण्हू आहे त मूंखे अॼु जो अॼु हाणे जो हाणे तलाक ॾे, मां हिकिड़ो मिंट बि तुंहिंजे घर में रहणु नथी चाहियां। हुन चयुसि त हाणे झगड़े खे छॾ, तो ते शैतान सुवार आहे, चुप करे वेह, शाम हिन मामले ते ॻाल्हाईंदासीं। चई न, फ़ैसिलो थींदो त हाणे थींदो, जे तूं मुड़स माण्हू आहे मूंखे तलाक ॾे। नेठू तंग थी वियो, इहो बार बार हुनजो इसरार त मूंखे तलाक ॾे, मूंखे तलाक ॾे, मुड़स माण्हू आहे ऐं दिलेर आहे त मूंखे हाणे जो हाणे तलाक ॾे। हुन छा कयो, कमरे में हले वियो। कमरे में हिकिड़ो पनो खईं, पने ते कुझु लिखी ऐं लिफ़ाफ़े में विझी ऐं अचे हथ में ॾिनईसि, हे वठि तलाकनामो, निकिर मुंहिंजे घर मां, वञ पंहिंजे पीउ जे घर। ज़लील कयो अथई, सॼो ॾींहुं वेठी थी तूं हिते ॻाल्हाए, बड़बड़ लॻी पई आहे तुंहिंजी, वञ पंहिंजे घर। उहा औरत निकिती ऐं पंहिंजा लटा कपिड़ा खणी वालदेन जे घर हली वई। जॾहिं उहा पंहिंजे माउ जे घर पहुती त ज़ाहिर आहे त पंहिंजे घर में पंहिंजी सल्तनत हूंदी आहे। उते हुन जूं भाॼायूं, हुन जा भाणेजा, भाणेजूं, भाटिया, भाटियूं सभु जेके आहिनि उहे घर में मौजूदु हुआ ऐं ज़ाहिर आहे सुम्हणु करणु ॿिया जेके बि ज़िंदगीअ जा मामला आहिनि उहे सॼा हुन जा मुतासिर थियणु लॻा। छो त ड्रिघे अरसे खां उहा पेकनि में रही कोन हुई, सुबुह जो अचे शाम जो वापसि थी वञे। त हीअ जो अचानक मामिलो थी वियो त हाणे हुनखे सम्झ में ॻाल्हि अचणु शुरू थी वई, मां त वॾी ग़लती करे वेठी आहियां, हाणे मां छा करियां, ॾाढो पछताईं। नेठि आख़िर मुड़ुस खे फ़ोन कई, हुनखे चयईं त जानी ॻाल्हि ॿुध, मां ॾाढी परेशान थी आहियां, मूंखे पंहिंजे ग़लतीअ जो अहसासु थी वियो आहे, मां तोखां सवाइ रही नथी सघां, मुंहिंजी ग़लती आहे, मां कमज़ोर सिन्फ़ आहियां, औरत आहियां, तूं त मर्द आहीं, तूं मूंखे माफ़ु कर। हुन चयो हाणे कहिड़े मुंहं सां तो मूंखे फ़ोन कई आहे, कहिड़ी माफ़ी मां तोखे ॾियां, हीअ बि को तरीक़ो आहे? मां तोखे, तुंहिंजो ज़िद हुयो न त मूंखे तलाक ॾे, मां तोखे ॾेई छॾी, हाणे तूं पंहिंजे घर ख़ुशि, मां पंहिंजे घर ख़ुशि। हुन चई अलाह की मां तुंहिंजे पेरे थी पवां, मां तोखे लुलट थी कयां, आज़ियूं न्याज़ियूं थी कयां, मुंहिंजी तोखां सवाइ नथी सरे, तूं मुंहिंजी जान आहे, मुंहिंजो जिगर आहे, मुंहिंजो जानी आहे, ईअं न कर, मूंखे घर वापसि वठी वञ। हुन चयो त तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे, अलाए छा आहे, मां बसि जॾहिं तोखे तलाक ॾेई छॾी त बसि। बहरहाल हुन औरत ॾाढियूं मिनतूं कयूं, ॾाढा लुलट इलाज कया, बसि मां पेरें थी पवां, मां ॿाहूं थी ॿधां, तोखे फलाणी शइ जी पारत, फलाणी शइ जो कसम क़ुरान माईअ ॾाढा पे ॾिना फ़ोन ते। सो उन मुड़ुस चयुसि त भला मां जेको तोखे लिफ़ाफ़ो ॾिनो हुयो उहो त खणी आ, उहो त पढ़। ऐं जॾहिं उहा वई कमरे में फ़ोन होल्ड ते रखी ऐं कमरे में वई, कमरे मां वञी उहो लिफ़ाफ़ो खईं। जंहिं ॾींहं खां उहा आई हुई त उहो लिफ़ाफ़ो खोले हुन पढ़ियो ई न हुयो त हुन ते लिखियलु छा आहे। जॾहिं उहो लिफ़ाफ़ो पढ़ी खोलियईं, लिफ़ाफ़े में जेको पनो हुयो हुन ते लिखियलु हुयो त तूं मुंहिंजी ज़िंदगी आहीं, तूं मुंहिंजी जान आहीं, दुनिया हेॾां जी हेॾे थी पवे, मां तोखे कॾहिं तलाक न ॾींदुसि। माईअ जॾहिं इहो पढ़ियो त माईअ जा सभु तबक रोशन थी विया ऐं मुड़ुस खे चयईं त तूं वाक़ई मर्द आहीं ऐं तो साबित करे ॾेखारी पंहिंजी मर्दानगी त तूं मर्द आहीं। सो आख़िर ईअं ई थियो त उहो आयो ऐं पंहिंजी घरवारी खे घर वापसि वठी वियो ऐं उनखां पोइ हुननि जी ज़िंदगी ॾाढी ख़ुशहाल गुज़रणु शुरू थी वई। सो दोस्तो, औरत जेका आहे उहा नाज़ुक सिन्फ़ आहे, इहा टेड़ी बहितर हूंदी आहे, इनखे जेकॾहिं सिधे करण जी कोशिशि कबी त इहा टुटी पवंदी। छो त असांजे खाॿी पासीरीअ मां ई त पैदा थियल आहे। इन जो मतिलबु इहो आहे त असां उनखे पंहिंजे दिलि में रखूं, उनखे पंहिंजे दिलि में जॻह ॾियूं ऐं उन सां कॾहिं बि ॾाढाई न करियूं, उन सां कॾहिं बि का ज़्यादती न करियूं। तव्हां ॾिसो, इहे असांजूं जेके औरतूं आहिनि सॼो ॾींहुं वीचारियूं पंहिंजे घर में रहनि थियूं, उन्हनि जी सल्तनत, उन्हनि जी दुनिया, उन्हनि जो इहो घरु ई आहे। उन सल्तनत में जेकॾहिं को बि मुदाख़लत करे, उन्हनि जी सल्तनत में जेकॾहिं अवां मुड़ुस हुजण जे बावजूदि बि मुदाख़लत कयो, उन्हनि खे सुठो न लॻंदो आहे। सो औरत जी जेका ख़ूबसूरती आहे न, उहा इन टेड़ेपन में आहे। उनखे सिधे करण जी कोशिशि कॾहिं न करियो, उन सां उन तरीक़े सां हलण जी कोशिशि करियो। जेका कहाणी मूं हाणे तव्हांखे ॿुधाई त हू जेकॾहिं ज़िद में अची तलाक ॾेई छॾे हा त कंहिंखे कंहिं शइ जो को अहसासु ई कोन थिए हा ऐं ॿार रुली वञनि हा, पूरो घरु पूरो ख़ानदान तबाह थी वञे हा। सो इन जे लाइ चयो वेंदो आहे त
त औरत सां कॾहिं बि ज़िद बहस न करियो। उहा घर में जेकॾहिं तव्हां अचो था ऐं उहा तव्हां सां झेड़े थी झगड़े थी त थोरो सबुरु करियो। थोरे सबुर खां पोइ उहा उनखे पाण खे बि रियलाइज़ थियणु शुरू थी वेंदो आहे त मां ग़लति कयो आहे ऐं पोइ उनजी माफ़ी तलाफ़ी थींदी आहे ऐं ॾाढी सुठी तरह सां ज़िंदगी गुज़रणु शुरू थी वेंदी आहे। उमेदु करियूं था त हीअ वीडियो बि तव्हांखे ज़रूरु वणी हूंदी। जिन जिन घरनि में सम्झो था त हिते जहिड़ो आहे या उन्हनि जे ज़ाल मुड़ुसनि जे विच में जहिड़ा हलंदड़ हूंदा आहिनि, घटि में घटि उन्हनि ॾांहुं हीअ वीडियो ज़रूरु मोकिलिजो। ॿी वीडियो में वरी मिलंदासीं, तेसिताणी मोकल ॾियो पंहिंजे क़ादिर कलोड़े खे। अलाह निगहबान।